सर मुझे इन रूबरू प्रोग्राम में अज मूसा जो गड्डा वो सीनियर सहाफ़ी तमाम मेहनत कंदड़ हर वक्त लाखाड़ के मसलन से नज़र रखंदड़ तमाम भलोड़ सहाफ़ी हरदम जो तो मुतारक रहे तो तव्हांजी अॼु उन कचहरी कराईंदासीं मंज़ूर लवाज साहब सां। अस्सलाम वालेकुम। मंज़ूर लवाज साहब हाणे अॼु मुंहिंजो मौज़ू आहे त लाखाड़ जा जेके चारे तरफ़ रोड रस्ता आहिनि उहे तव्हां हरदम कोट कंदा रहंदा आहियो, तव्हांजो जेको प्रेस में अख़बार में ख़बरूं हलंदियूं रहंदियूं आहिनि। ॿुधायो त लाखाड़ जे रोड रस्तनि जी कहिड़ी हालत आहे या रोड कहिड़े पोजीशन में के ठहनि था या कीअं आहिनि, उहे तव्हां थोरो शहर जा नाला वठो ॿुधायो असांखे। साईं असल ॻाल्हि इहा आहे त लाखा रोड खां कंडियारो तालुको आहे, कंडियारो जेको 16 किलोमीटर आहे, उन रोड जी अहिड़ी हालत आहे तक़रीबन हिते आमदनी बि घणी आहे, सवारी बि घणी आहे, माण्हुनि जी अच वञ बि घणी आहे, पर तमामु रोड जी हालत ख़राबु आहे। हिन ते फुरूं बि थियनि थियूं, ग़रीब मिसकीन माण्हू फुरजनि बि था, मरीज़ जेके इस्पताल वञनि था उन्हनि सां बि वीचारनि सां ॾाढी हालत आहे। हिकिड़े अधु कलाक जो सफ़र आहे जेको 2 कलाक खाई थो वञे। तमामु घणी हिन रोड जी हालत ख़राबु आहे। कमु किथे थिए थो किथे न थियो। हाणे मौजूदा दौर में कमु हलंदड़ आहे, पर ठेकेदार आया अध में कमु छॾे भॼी विया, कमु कोन पियो थो थिए, कमु बिल्कुलु रहियो पियो आहे। लाखा रोड खां हालाणी स्टेशन रोड वञे थो जेको बिल्कुलु नाक़स आहे, को बि सहूलियत कान्हे, तमामु हिकिड़ो बेकार ऐं ख़राबु थी वियो आहे। माण्हुनि जी अच वञ तमामु घणी आहे, पर माण्हू तमामु घणा परेशान आहिनि। रोड में वॾा वॾा खॾा पियल आहिनि, पुलूं भॻियूं पियूं आहिनि। रोड जी अहिड़ी हालत आहे जो अधु कलाक या 25 मिंट जो सफ़र आहे जेको कलाक 1.5 कलाक खाई थो वञे। माण्हुनि खे का बि सफ़री ते सहूलियत कान्हे, सवारियूं कोन्हनि, रोड ख़राबु आहिनि। लाखा रोड खां मेहरापुर रोड जेको आहे इहे बि माण्हू अच वञ लाइ तयारु कोन्हनि। कुझु अरसो अॻु मेहरापुर खां एतिरा माण्हू हिते लाखा रोड ईंदा हुआ, दुकानदारी कंदा हुआ, फर्नीचर जा दुकान हूंदा हुआ तमामु घणा, पर उहे वीचारा ने रोड जे सहूलियत जे करे हलिया विया। तमामु घणो इहो बि नुक़सानु पियो असांखे। रोडनि जी तमामु हालत ख़राबु आहे। भिरिया रोड ऐं लाखा रोड जेको इहो बि बिल्कुलु ख़राबु थी वियो आहे। रोड ठहियो ई कोन, ठहण खां अॻे ई मंज़ूरु थियो, पर मंज़ूरु थियण खां पोइ ठहियो ई न। रोड पथर वॾा वॾा खॾा, उहो उते जो उते पियो आहे, पर मालिकी कान्हे। रोडनि जी अहिड़ी हालत थी वई आहे जो असां दाहूं करे करे अख़बारुनि में बि ॾेई, चैनलनि ते हलाए रिपोर्टूं दंग रहिजी विया हूं, पर केर बि ॿुधण लाइ तयारु न आहे। हल ख़बर नथी पए त असांजा नुमाइंदा, चूंडियल नुमाइंदा छा था कनि। असांजे हिते आवाम खे अलाए छा चकर आहे जो उन्हनि सफ़ा विसारे छॾियो आहे। मोहम्मद साले शेयर जा त तव्हां जेको रोड पाण खे जेको मेहराण हाईवे सां मिलाए थो, उन रोड जो ज़िक्र कजो थोरो। साईं मेहराण हाईवे सां लाखा रोड खां 10 किलोमीटर आहे जेको लाखा रोड खां अकरी चौदगी मेहराण हाईवे सां मिले थो। इन जी बि अहिड़ी हालत आहे जो तक़रीबन रोज़ 2-3 ॾींहं चौथे 5 ॾींहं माण्हू फुरियो वञनि। रोड में वॾा वॾा खॾा आहिनि, दवाउनि जूं कंपनियुनि वारा दवाऊं खणी था अचनि वीचारा, उहे बि रस्ते में फुरिजी वञनि। रस्ते में हलणु हलाक आहे, माण्हू वीचारा पैदल ई कोन था हली सघनि, वीचारा छा कनि। तमामु घणी रोडनि जी हालत ख़राबु आहे। कंहिंखे दांह ॾेई कंहिंखे ॾियूं मोहम्मद साले जी। साईं हाणे जीअं मंज़ूर साहब ॿुधायो, असांजो जीअं लाखाड़ खां 17 नंबर जो ॻोठर जो रस्ता आहिनि, लाखाड़ खां सुल्तान अली वारा, लाखाड़ खां जेको आहे सो कासिम विगियो, लाखाड़ खां जेको हथ खां जलबाणी, लाखाड़ खां जेको आहे सो हाजी गोदो ॾारी, लाखाड़ खां हाजी रसूल ॾारी, लाखाड़ जेतिरा पास ॻोठ जेके लिंक नंढा नंढा 2-3 किलोमीटर रोड, उन्हनि जूं पुलूं रस्ता भॻल आहिनि। असां जेको आहे सो सिंध हुकूमत खे ऐं आवाम जेके सिंध हुकूमत खे अपील कंदासीं त लाखाड़ ॾे ध्यानु ॾियनि ऐं जेको आहे सो इन लाखाड़ शहर ॾे ध्यानु ॾियनि ऐं रस्ता रोडनि जेको आहे मरमत कई वञे ऐं पुलियूं टठियूं जेको ठाही वञनि। प्रोग्राम रूबरू में मंज़ूर साहब जेको आहे सो शरीक थियो, उन लाइ अवांजी महिरबानी। वरी कंहिं ॿिए दफ़े वरी कंहिं ॿिए इशू ते हाज़िर थींदासीं। मोहम्मद साले खे इजाज़त ॾींदा। सलाम वालेकुम।